10 आङुरनि जा ज़ोर ॾिना आहिनि माई शादी ते वञण का, पर बसि जॾहिं अमृत शइ मथो त माई खां हीलो वसीलो शइ न। माठ बि त नथसि न, नथो थिए त माण्हू छॾे ॾे, कहिड़ो ज़रूरु आहे वञण जो। न न, इहो कुते वारो ज़िद, मां वेंदसि, आई तूं वञ, रना रुलण जे कढ। इहा ॻाल्हि न कर चाची माशूका, सॻो भाणे जो अथसि, तूं पंहिंजे पराए जे सॾ ते वञे थी न, हुनजो त खून जो रिश्तो आहे। आई हूंदे ते माण्हू क़दम खणंदो आहे न। सियाणा शाका चई विया आहिनि, सवड़ आहार पेर ड्रिघिड़जनि। हिन जे घर में टको बि कोन्हे, पोइ बि वत थी वियो शादियुनि जा सॾ भरण का दीवानी आहे। मां वेंदसि, मां वेंदसि, हर को पंहिंजे ख़ुदा सां पाण ॼाणे, असांजो छा वञे। अधो गुल बि ॿुधी अणॿुधी थो करे छॾे। माई जी बि कुट वारे वटे वांगुरु तंवार हलेसि थी, पर कन नथो ॾेसि मुड़सालू। बसि करण वारी हो बि न अथसि, हो बि वॼण वारी अथसि। छॾ तूं इन गुफ़्ते खे, उथी मूंखे ढुक चांहि जो त करे ॾे। खीर त कोन्हे चाची, पोइ चई त सुलेमानी करे ॾियां। अबो मायूं तव्हां त कहर थियूं कयो, राति मां 3 पाव खीर वधो आहे, हिनमहिल चवंदी खीर न आहे। ओ चाची खीर इहो हुयो जेको सुबुह चांहि कईसीं, निभागा सफ़ा छिटिरो था ॾियनि। अलाह पंहिंजी में सुआ करे त शाका ॿाहिरों खीर वठूं, भला खीर खां आज़ुर था थियाऊं। काथे बि असुली माना घाटो खीर मिले ई नथो। ॾिसे थी पई त 70-80 रुपए में पाव था वठूं, पोइ बि इहो पाणी वारो छिटिरो खीर। माका अख जे पए जेतिरो रखे हा बि माका त चांहि चोको थी वञे हा, मिड़ई सुलेमानी को रंग त मटिजेसि हा। चाची कुराड़ो माण्हू आहे तूं बि, हाणे चांहि जा शौक़ु छॾ, रहंदो लहनी न पेशाब। हा मायूं बि चवणी आहे, दिलि खोटी उज़ुर घणा, तोखां बि ॾियणो कोन थो पुॼे, पोइ वते थी मां सां इहे बयानबाज़ियूं कंदी। खीर पचर छॾियमि, मूंखे गोगो ॾेई न मार, ॿीहर रखंदसि तोखां खीर, छड़ी हिन दफ़े मूंखे माफ़ु कर। आहे ॾिस, जेके नवां लटा वठी तूं मूंखे ॾेई थको आहे, ॾिस सॼा पुराणा पुछ आहिनि। आहे को शादी में पाइण जहिड़ो? ॾिस ॾिस, हे जेके मूंखे 3 साल वठी ॾिना आहे उहे आहिनि, ओ लीला हाणे पिया आहिनि, हे ॾिस चतियूं लॻल अथनि, इहे पाइण जहिड़ा आहिनि, इहे शादी में पाईंदसि मां। तोखे छा थियो त हिकिड़ो लौज़ कढंदे? लौज़ कढणो आहे, पेटियूं भरियूं पियूं आहिनि, गंढियूं तुंहिंजूं टुब लॻियूं पियूं आहिनि, आहिनि का? आहिनि पाइण जहिड़ा? ॾिस हे पाइण जहिड़ो आहे, हे शादी में पाए वञा, हे पाए वञा, कन हे पाए वञा मां? ॿुधाए मूंखे परेशान छो कयो थी रन? मां तोखे घणा दफ़ा ॿुधायो, मां वटि रुपयो बि न आहे, मुंहिंजो दिमाग़ु ख़राबु न करे। दिमाग़ु त तुंहिंजो हाणे मां सही कंदसि, मूंखे हित जो हित 10,000 पैदा करे ॾे त मां शादी ते वञा, रोए रींगे रड़े खणी पाण खे छा बि करें, मूंखे पंहिंजा 10,000 हिते पैदा करे ॾे। तुंहिंजे का भला पिन आहे छा? किश्तो खणी पिनंदुमि बि न त को मूंखे 10,000 न ॾींदो। हाणे चए त पाण खे खपायां तुंहिंजे करे, मुंहिंजे का तूं भली पाण खे फाई ते चाढ़े, खपाए न जेको वणई उहो कर, मूंखे हिते पैसा खपनि। हेॾे खपाईंदे बि सही, तोखे वठंदो केरु? ढूंढ आहे त ज़मीन ते बोझ। चङो मां ढूंढ ई सही, जेको बि आहियां मां वञी पाण खे विकिणी थो अचां, जेके 2-3 रुपया थिया अचे तोखे अॻियो रखां थो, ख़ुशि थी ठरी वेह, पोइ मां बि कोन ईंदोमांइ घर, खणी ॾे बोछण त निकिरां मां। कंट्रोल करे मूंखे न ॾेखार, इहे सुर मां पाण ॼाणींदी आहियां। कहिड़े ॾींहुं तुंहिंजी पूरी पई आहे? छड़ी थी 12 महीना कीन कीन, कॾहिं तो वटि हूंदा आहिनि पैसा? ज़मींदारनि जा बटई न आहे कई, मां पैसा काॾो आणियां? पैसा ॾींदो त तोखे ॾींदुसि न। अॼु वञी चवांसि थो त मूंखे जेतिरा अथई मूंखे ॾे, त मां हिनखे वात में मुटो ॾियां त हिनजो वात बंदि थिए। हाओ हाओ मूंखे सभु ख़बर आहे, 3 महीनो तूं इहे बहाना थो करे मांसां, न तो वारो ज़मींदार बटई कंदो, न तो वारो इहो देरो खजंदो, न ई मूंखे पैसा मिलंदा। बहाना न कर, ज़मींदार में न लिख, मूंखे सॼी ख़बर आहे। न ॾे मूंखे बोछण, नार पई जहिड़ी महिल अचु त 2 कोला थियूं वेठी आहे। भर जो ततो अचे घर, घर जो ततो काॾे वञे? को सुकून आहे? जहिड़ी महिल अचां थो इहा पट थी पैसा पैसा पैसा, कमाए ॾींदा न तूं मूंखे पैसा। भला सुकून बर्बादु कयो थी, 2 मिंट वेहण नथी ॾे, अचे घर वेहां तूं त इहा तोवारी किरकिर शुरू थी थिए, पैसा पैसा पैसा। काॾो आणिया पैसा? हे ॾिस आहिनि, खीसा चेक कर, मिलंदो तुंहिंजा उहे, खण। चाची माशूका ख़ुशि लॻी पई आहे? टेटवा अलाह जो शुक्र आहे, तबियत कैफ़ियत नियत हैसियत सभु सही थी न? तबियत ऐं कैफ़ियत ताईं त सम्झ में अचे थो, तूं इहो नियत ऐं हैसियत ते कीअं वई आहे? भोग थी क्या आहे चाची माशूका? मिड़ई पुछां थी, अॻे खां ॻरियल थी लॻे न?
छो भला सफ़ा सुकी वई आहे? मां तोखे सुकल थी लॻां? तूं त मूंखे मतल थी लॻें। तूं बि वञे थी ॾींहों ॾींहुं मचंदी। न चाची माशूका, मां किथे थुली थी आहियां? मूंखे त ॾिसे थी वितु ई न आहे। मूंखे माण्हू चवंदा तूं ॻरी वई आहे। मां ताक़त वारा कैसूल थी खावां हाणे त जीअं वरी बाडी कयां। तोखे लाइ छा कान थी थुली लॻां? तूं ॻरियल आहे त पोइ असां बुॾी मरूं? तोखे कंहिं ॾींहुं ॾखे ते चाढ़ियो आहे त तूं कैसूल शुरू कया आहिनि? मां त उथण वेहण कोन रहिजी वञे। चाची कैसूल अहिड़ा आहिनि जो माना मुंहुं थुल्हो थींदो, बाक़ी बाडी न। ऐं सने थुल्हे आर्ज़े खां बि माना हिकु टिकु आहिनि। अल्लाह, मूंखे बि त नाम ॿुधाए, मां बि त खावां। मुंहिंजो बि अशर ॾिसे थी ॾींहों ॾींहुं गुम थो थींदो वञे पियो। मूंखे बि इहो ॼंघनि खे लड़ज़ो या मूंखे दहको सोढ़। चाची नाव त हाणे मूंखे कोन थो अचे, बाक़ी मां बि ॾिठा आहिनि। मांधाणी छाप ऐं भूरे रंग जा कैसूल आहिनि, बाक़ी अलासो वाह जा कैसूल आहिनि। पोइ तोखे इहो ॾसु ॾिनो कंहिं कैसूलनि जो? स्टोर वारे ॾे वियसि, मां चयो मूंखे ताक़त वारा कैसूल जा गोरियूं त ॾे। त मूंखे पुछणु लॻो कंहिंखां था वठो? मां चयो धीअ हे मुंहिंजी ॾाढी सुहिणी आहे, पर माना वित नथी करे, साह कान थी मरे। चइबो त मुड़ुसाड़ियूं सां कूड़ हयो ई न, अॻिते छा थियो उहो त ॿुधाए न। चाची छोकिरो हिकिड़ो टूट, छोकिरी जी जो ॻाल्हि ॿुधई न त स्टोर जी सभ खां भली दवा हाणे मां जॻियो रखियईं त हे खाराइजोसि। जे फ़ाइदो न थिए त पोइ दागदर ॾे वठी अची ॼाओ, जो दागदर मुंहिंजो दोस्त, मुफ़्त में ॾेखारींदासींसि। मूंखे बि आई टल, मां चयो मुफ़्त ई कैसूल वठी थी वञासि। पोइ इहो सॼो जेको सामान आंदोमांसि, दवायूं, इहे कैसूल पतियूं, इहे निमकोल, इहे सॼा माना मां इहो माना मुफ़्त ई वठी आई अथमांसि। हा, मूंखे त दिशोर जी नियत सही न लॻी। पोइ तूं वई हुअसि? न को मां थी वञासि, बाहि ॾियांसि सिर खे। हुनखे त खणी मां चई आयसि त मां ईंदसि, छोकर खे बि वठी ईंदसि, पर केरु थो वञे? कैसूल 10 वरितामांसि मुफ़्त ई, अञा बि हलनि था पिया। ॿधाणा मुंहिंजे ख़्याल में घर पिया बि आहिनि। मां ॾिसां थी जे चकर लॻो त पोइ ॾेखारे वेंदमि तोखे। इहे कैसूल चाची हिकु टिकु थी, इहे खाई ॾिस तूं। वॾी हरामज़ादी रन आहे तूं त डुंबी, मुड़ुसाल जो मथो कूड़े आई आहे न। सकी शाहला करे हिन महिल मां सां कोई न ॻाल्हाए। हिन महिल मुंहिंजो दिमाग़ु ख़राबु आहे, मां परेशान वेठी आहियां। रंदो कढा नथो मूं बाहियूं। छिते कुते चकोई थी छा करे? सफ़ा छिती लॻी वेठी आहे करे। परेशान आहियां, ॾिसे नथी शादी में ॾींहं वञी घणा बता आहिनि, मुंहिंजी का अञा संभत ई नथी आहे। हाणे माना तोखे छा खपे करे? 10,000 ॾींदीअ? मां काॾो आणींदमि करे? नानी पोइ निकिर, पोयां पेर कर, शाबास। अथी को घर में लोधो करे खपाए ऐं पैसा करे पोइ तूं शादी ते वञ करे। अलाह भरगणी आहे सादी, पर अॼु कम वारी ॻाल्हि कई थी। लटनि वारी मिशिन ऐं पखो, अॼु इहो मूंखे खपराए ॾे। 10,000 कनि मुंहिंजे लाइ गंज आहे। इहो करे ॾे त ख़बर पए गुलाम बेग खाना खे बि त घणे 20 आहे। मूंखे पाई कानी सिकायो आहे। ॾियां थी इहो ॾिसी करे ऐं मूंखे कराए ॾे। वञ शहर। चरी पखो ऐं मिशिन जो खपाईंदी आहे करे त पोइ घर में छा हलाईंदी आहे करे? ख़ैर आहे, सामान पिया वठिबा। अधी जी मयार मूंखे सॼी ज़िंदगी पई लोड़ाईंदी। मूंखे सॼी ज़िंदगी आहे मयार ॾींदी त मुंहिंजे पुट जी शादी ते तूं न आई आहे। तूं करे आहे पोइ ॾिसंदासीं इन खे।